दोस्तों उम्मीद तव्हां खुश हूंदा खैरियत सां हूंदा। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 16 नंबर वॉल्यूम ऐं ही एल्बम 1986 जे लॻभॻि रिलीज़ आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त अॻु में मुख़्तियार अली शीदी कमराणी लिखियो वेंदो हो, छो जो हिन जी पहिरीं ज़ात इहा शीदी बि आहे कमराणी बि आहे ऐं हिन जा एल्बम काफ़ी आहिनि जिन्हनि ते कमराणी लिखियलु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त शमन अली मीराली जो हिकु एल्बम आहे, पुराणो आहे, काफ़ी तमामु घणो पुराणो आहे। उन ते बि लिखियलु आहे त शमन अली गोलो मतिलबु मीराली, गोलो मतिलबु मीराली। ऐं उन जो बि इंशाल्लाह वीडियो ठाहींदासीं। पर मुख़्तियार शीदी जो ही एल्बम जेको आहे एतिरो ख़ासि भलो न आहे ऐं हिन जी शाइरी बि एॾी मज़े जी कोन आहे। गीत बि कुल 6 आहिनि, 6 हिननि जा शाइरनि जा नाला बि लिखियलु आहिनि ऐं इंशाल्लाह तव्हांखे ॿुधायूं था कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही यूट्यूब ते मौजूदु बि कोन आहे एल्बम तमामु पुराणो आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही जेको वीडियो ठाहियां पियो हुन में असां गीत शामिलु न कंदासीं। हिन में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स हूंदा त उहे बि शामिलु कयूं था। पहिरियों कमेंट्स आहे हुबदार अली ॾण साहिब जो, लिखियो आहे त वेरी नाइस, वॾी महिरबानी अदा। हिकिड़ो ई कमेंट्स हुयो जेको असां शामिलु कयोसीं। ऐं हाणे हलंदासीं एल्बम जी तरफ़ त एल्बम में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं हिन में शाइर केरु केरु आहे। पहिरियों जेको गीत लिखियो आहे एजाज़ अली बुर्डे साहिबु, गीत जा ॿोल लिखिया अथई मां त मण मण मिठायूं विरायां जे अची यार मुंडे। उनखां पोइ आहे अली गौहर साहिब जी शाइरी आहे। गीत तमामु सुठो आहे। सुहिणा घणा ई ॾिठा पर प्यासी हर को प्यार जो। ऐं उनखां पोइ वरी एजाज़ अली बुर्डे साहिब जी शाइरी आहे। गीत तमामु सुठो आहे। मंग मौला कनूं तूं दुआ हयाती बचा ॾेसे। सिराइकी गीत तमामु बहितरीनु ज़बरदस्त आहे। ऐं उनखां पोइ मुख़्तियार जी शाइरी आहे ऐं ही गीत मुंहिंजी पसंदि जो आहे, मूंखे वणंदो आहे, मुंहिंजो ॿुधलु आहे। मुंहिंजा यार जानी तुंहिंजी महिरबानी। उनखां पोइ एजाज़ अली बुर्डे साहिब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई ॿेठा रोंदा ज़ारो ज़ार। उनखां पोइ ग़ुलाम रसूल जी शाइरी आहे। ऐं आख़िरी गीत आहे होरियां होरियां हल मिठड़ा मतां कंहिंजी नज़र लॻई। ऐं इन गीत जे धुन ते वरी मीराली जो गीत आहे हिकिड़ो तमामु बहितरीनु, हल होरियां सॼण सरकार मतां कंहिंजी नज़र लॻई। ऐं दोस्तो अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि पहिरीं प्यारनि ताईं शेयर कंदा। रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, इंशाल्लाह ॿिया बि दोस्त वीडियो ॾिसी करे थोरो मालूमात हासिलु कनि।